जा मुक़ाबला जिते सॼी सिंध में थी रहिया आहिनि, त उन हवाले सां मीरपुर जे गामा स्टेडियम में अॼु जेके मल पहलवाननि जा मुक़ाबला थी रहिया आहिनि, जंहिंमें पहिरियों जोड़, ॿिए जोड़ ऐं टे जोड़ जा मल पहलवान जेको मल वेसो वठी रहिया आहिनि, जंहिंमें ज़िलो उमरकोट, ज़िलो थरपागढ़, ज़िलो मीरपुर जा पहलवान हिते मौजूदु आहिनि। पहलवान सिंध टीवी जा झंडा खणी बाक़ाइदे जेके ग्राउंड जे चारों तरफ़ चकर कया आहिनि। उन खां अलावा सिंध टीवी न्यूज़ जो जेको डायरेक्टर आहे शोएब कुरैशी पारां जेको सिंध टीवी जो डंडो झुमाए ऐं उनजे परचम कुशाई कई आहे ऐं उन ते उन खां पोइ जेको आहे जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फ़नकारा ख़ुशबू लॻारे अलाह ताला ख़ासकली पारां फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। हिन वक़्तु जेका हज़ारनि जे तादाद में माण्हुनि पारां मलाखड़ो ॾिसण लाइ मैदान ते मौजूदु आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ ॿार आहिनि कर्तव्य पेश करे रहिया आहिनि। प्राइवेट स्कूल एसोसिएशन जा जेके ॿार आहिनि उहे बि जेको आहे पंहिंजो दस्तो हिते वठी पहुता आहिनि ऐं हींअर जेके शहर जा ॿारड़ियुनि खां परे परे जे इलाइक़नि खां माण्हू ग्राउंड में पहुता आहिनि ऐं मल जो सिलसिलो जारी आहे। अचो त उन हवाले सां हितां जो जेको महिमान ख़ासि आहे उन सां या ॿिया जेके हिते आयल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियो या मल पहलवान सां ॻाल्हि करियो। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे मीरपुर ज़िले जो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन मीरा नूर अली ख़ान टालपो। उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त सिंध टीवी नेटवर्क पारां जेको शेर सिंध मलाखड़ो कराए पियो वञे उनखे कीअं पिया ॾिसो? सर, सिंध टीवी नेटवर्क पारां जेको मलाखड़ो कराए पियो वञे शेर सिंध मुक़ाबलो उनखे कीअं पिया ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिल्कुलु पहिरीं त सभु खां सिंध टीवी वारनि खे तव्हां सभिनि खे मुबारक ॾींदुसि। साईं डायरेक्टर साहब हिते आयल आहिनि ऐं मीरपुर जा नज़ीर साहब ऐं ॿी जेकी टीम आहे, त असांखे एज़ ए डिस्ट्रिक्ट चेयरमैन मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो हीअ सिंध जी सकाफ़त सम्झी वञे ऐं मल खे ईअं सम्झो वञे जेकी पुराणी हिकिड़ी क़िस्म जी रांदि हुई अॼु ख़तमु थियण वारी हुई या ख़तमु थी चुकी हुई, जहिड़ी की रुगो मलाखड़नि ताणी महदूद हुई ऐं इन में तमामु ख़ुशी थी। इहो सिंध टीवी वारनि हिमत कई जो अॼु तव्हां पाण ॾिसो पिया मीरपुर में केतिरा माण्हू ॾिसण आया आहिनि। असांखे पाण खे चाहियूं था त इहे इन तरह जा प्रोग्राम हर साल थियनि ऐं पाण सभिनी खे गॾिजी करियूं। छो त ॿिन्ही हिसाबनि सां ॾिठो वञे त माण्हुनि जी हिकिड़ी माना तफ़री जे हिसाब सां बि सेहतमंद तफ़री जे हिसाब सां, छो त अॻे माण्हू ॿिए पासे वञी रहिया आहिनि त पोइ ॾाढो सुठो आहे माशाल्लाह। इन में नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन मेमण सां मौजूदु आहे जेको शेर सिंध मलाखड़े में शिरकत कई अथसि। अचो त हुन हवाले सां ॻाल्हि ॿोल करे वञो छा चवणो? सर, सिंध टीवी नेटवर्क पारां शेर सिंध जेको मलाखड़ो कयो पियो वञे इन में तव्हां कीअं था ॾिसो जेके वॾे तइदाद में माण्हुनि जी शिरकत आहे ऐं उन खां अलावा जेके मल पहलवान आहिनि मीरपुर ख़ासि उमरकोट ऐं थरपारगढ़ जा मल पहलवान जेको हिसो वठी रहिया आहिनि? मां तव्हांखे मुबारक पेश करियां थो सिंध टीवी जी इंतिज़ामिया खे ऐं जेके चइजे त एॾो कामयाबु जेको आहे प्रोग्राम जेको आहे तव्हां ऑर्गेनाइज़ करायो आहे ऐं मक़सदु मल जे हवाले सां असांजो कल्चरल गेम आहे ऐं उनखे जेको ॾींहों ॾींहुं उनखे पोइते पियो पए त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम या जेके करण लाइ जी ज़रूरत आहे त जीअं इन असांजे मल खे जेको आहे असांजा जेके सभु जेके हिन में इंट्रस्टेड आहिनि उन्हनि खे वधायो वञे। त उन में अॼु जेका शिरकत आहे असांजे चेयरमैन साहब जी मीर अनवर साहब जी ऐं ॿिया असांजो ऑनरेबल MPA बि आहे भुरगड़ी साहब उन जी, प्लस जेके शहर जा मुख़्तलिफ़ मुक़ाबात फ़िक्र खां अवांजो जेको डायरेक्टर शोएब कुरैशी साहब जी बि शिरकत आहे। त अवां सभिनी जी ऐं असांजे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे पारां असांजे ऑफिसर्स जे पारां सभिनी जी हिकिड़ी गॾियल जुस्तजू आहे माण्हुनि जी पार्टिसिपेशन ऐं उन्हनि जो जेको वलवलो ऐं जोश ऐं उन्हनि जो इंट्रस्ट तव्हां सभु ॾिसो था पिया त हीउ ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं इंशाअल्लाह आईंदा बि असां इन शइ खे वधीक फ़रोग़ ॾींदासीं त जीअं मलाखड़े खे वधीक जेको आहे वठी वठाए सघिजे। असीं सिंध टीवी हमेशह कल्चर जो प्रोग्राम हुजे, सिंधी टोपी जो ॾियारो हुजे या सिंधी सखाफ़त जो को बि जीअं पुराणा मलाखड़ा आहिनि या तव्हां हमेशह मीरपुर ख़ासि ज़िले खे सिंध टीवी वारनि हमेशह इहा रखी आहे ऐं हीअ हिकिड़ी एंटरटेनमेंट आहे छो सिंध मां कल्चर ऐं तव्हां ॾिसो था पब्लिक जी गैदरिंग तमामु घटि थी वियूं आहिनि। सो असीं शुक्रगुज़ार आहियूं सिंध टीवी वारनि जा जंहिं हेतिरा मेड़ाको सॼो गॾु कयो आहे ऐं शेर सिंध प्रोग्राम जेको हीउ रखियो वियो आहे उन में असीं सम्झूं था असांजे इलाइक़े जो जेको ख़ितो आहे डिवीज़न मीरपुर ख़ासि आहे हिन में काफ़ी परे परे खां माण्हू आयल आहिनि ऐं लिहाज़ा तव्हां माण्हुनि नंढे ॿारनि में ख़ुशी जी लहर ॾिसो पिया ऐं असीं पाण ख़ुशि थिया आहियूं। हीअ ॾिसी मेलनि में त इहो थींदो रहंदो आहे पर हिन खे TV ते या मीडिया ते इंटरनेशनली पहुचाइणु असीं शुक्रगुज़ार आहियूं सिंध टीवी जा। असां वटि लफ़्ज़ न आहिनि इन ॻाल्हि जा पर असीं ख़िराज तहसीन पेश करियूं था उन जे नुमाइंदनि खे। डायरेक्टर न्यूज़ जेके तव्हांजा आया आहिनि, तव्हां ख़ासि तौर करे हैदराबाद में आया हो, नज़ीर पंवर आहे, हीरो लाल आहे या खुशहाल आहे, पंहिंजो तव्हांजा नुमाइंदा हिते वारा उहे लोकल माण्हुनि सां तव्हां ॾिसो न ही मेड़ा का ईअं गॾु कोन थींदा आहिनि।
ही माण्हुनि सां इंटरेक्शन राब्तो हुननि जो अहिड़ो आहे, तंहिं करे माण्हू आवाम उनखे ॾिसण लाइ हिते गॾु थी आहे। चार टीवी सुनो असां मलाखड़ा कराया आहियूं। उन्हनि मां पहिरियों नंबर जक्कमबाद लाड़काणो जी विधो नहीं। हाणे अॼु मां मीरपुर पहिरें नंबर ते आहे। लाड़काणे खे बि मारे वई। एटम इनमें माना सेटिंग में भी इंतज़ामिया में मल्लन में भी मीरपुर पहिरियों नंबर आहे। तव्हां सभिनीनि खे मुंहिंजे तरफ़ों मुबारकूं। इम्तियाज़ मरी हरी सर जो जातो सर हाजी मरी हाजी गुने सर हाजिया मरी बेनिमाजिया सर निमाजिया हाजिया। ये वही हज कम कयो, ये वही सऊदी वाले कम कयो। न तो मरी गुड़ गिरिया, ये वही सऊदी में लिखल पड़ी आई उते सर बाबू जातो वीडियो कर रहा सर घुमाए तो पहले मर जाता मतो वालो सऊदी ने को अकेलो मतीनो हरा तारी दो ना मरी दे तारी दो वालो हरियो काबू सारी मरियो सारी काबू वाला वीडियो काबू तारिया वाला काबू दियो सारी मरियो सारी काबू बलते सारी मारे मरी वाला पे करे मरी का भी जातो सीधी पे रोके पुलिस मरी अञा किथे मुकाबलो अहिड़ो थींदो जो वेही ॾिसिजो अहिड़ो जारी आहे पर मरियो बाबू जातो मरियो फासली काबू आहे वाले साड़ियो छेड़ो जारी आहे वरी जगह पे फासली छेड़ो जारी 12,000 रुपया नजीर साहब का आई थी पे एसएसपी 12,000 नाम मरियो नागोर वकुड़ हरियो पहलवान फासली वकुड़ वरी साड़ियो जातो पहलवान काबू हुआ भाई वीडियो मुकाबला साड़िया बनाए जो पहलवान पहलवान वरी वीडियो मुकाबला साड़ी हल पे फैसलो पे पहलवान फासली आ जाता बोलो हाँ हो सीधी है ना अन्य कितने
नाज़रीन इन वक्त असां गॾु मौजूद आहिनि पीपल्स पार्टी जा MNA पीर शफ़क़त हुसैन शाह जिलानी हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त अॼु सिंध TV नेटवर्क पारां जेको अॼु गामा स्टेडियम में शेर सिंध मुक़ाबिलो हले पियो हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं जो छा चवणु सर सिंध TV नेटवर्क पारां रांदियुनि जी वज़ारत जे सहकार सां अॼु जेको शेर सिंध मुक़ाबिलो हले पियो उन हवाले सां तव्हां छा था चवणु? न उहो तमामु वॾी सुठी कोशिशि आहे सिंध TV जे हवाले सां स्पोर्ट्स मिनिस्ट्री जी जो ही ग्रास रूट ते ई असांजो अवामी आहे पंहिंजी स्पोर्ट्स त उन खे त वधीक हथी मिलणु खपे ऐं हर डिवीज़न में मल जा स्टूडियो हुअणु खपनि तंहिंजे करे अॻे ॿ टे मलनि जे मुक़ाबले में वियो आहियां पुराणे मीरपुर में त उते मुंहिंजो ख़्यालु हो त कोई पंहिंजी स्टूडियो मलनि जे लाइ डिस्ट्रिक्ट लेवल ते करियां सो ऐलान थो करियां त ठाराईंदुसि कोशिशि करे जिते बि ज़मीन मिली पर घणो करे पुराणे मीरपुर में मुंहिंजो ख़्यालु आहे त मल जेके फ़रोग़ मिले ऐं असांजो सिंध जो स्पोर्ट्स आहे ऐं उनखे आम लेवल ते वेंदो छो इहे असांजा बैकवर्ड स्पोर्ट्स आहिनि इन्हनि खे तवजो कोन थी वञे त इहा बैन अवी लेवल ते वञे हिन क़िस्म जा मलाकड़ा जापान में ॿियनि में थियनि था पर उहे मथे लेवल ते आहिनि सिंध में कोन थो हुते कोशिशि कजे त मथे वञे। सिंध TV जे हिन क़दम खे तव्हां कीअं था ॾिसो जेको मल हमेशह जेका थींदी आहे या मेला लॻंदा आहिनि तॾहिं वञी मल आकड़ो को थींदो आहे मगर ही वाहिद सिर्फ़ उहो प्रोग्राम आहे जेको सिंध TV पारां जेको ख़ालिस मलाखड़ो करायो आहे इन क़दम खे तव्हां सिंध TV कीअं था ॾिसो? न ही त सिंध जी सकाफ़त जी रिवाइवल आहे जेके मेला सिंधी जे में लॻंदा हुआ तंहिं वक़्त में पुराणे ज़माने में ऐं शहरी सकाफ़त शहरी छाप घटि हूंदी हुई त हाणे इन में असांजा इहे शयूं आहिनि हलनि पियूं पर उनखे फ़रोग़ कोन थो मिले त तमामु तव्हांखे ख़िराज तहसीन त पेश करियूं जो तव्हां पूरे सिंध लेवल ते कोशिशि वरिती आहे ऐं कोशिशि बि करियो ही पहिरीं तव्हांजी इब्तिदा आहे त इंशाअल्लाह आईंदा साल वध में वधीक तव्हांजो प्रोग्राम थींदो ऐं सभु सहकार कंदा तव्हां सां इंशाअल्लाह। नाज़रीन इन वक़्त असां गॾु मौजूदु आहे SSP नज़ीर अहमद मीरबहर साहब हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं छा सर सिंध TV नेटवर्क पारां शेर सिंध मलाखड़ा कराया पिया वञनि जेका सिंध जी मल पोइते पियल रांदि हुई उन हवाले सां अॼु मीरपुर ख़ासि जे गामा स्टेडियम ग्राउंड में जेको सुबुह खां करे हिकिड़ो वॾो क्राउड हो ऐं हिन वक़्तु तव्हां मल पहलवाननि जा ॾिठा बि हूंदा जेके पहिरें ॿिए जोड़ वारा मल इनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? अदा पहिरीं तव्हांखे सिंध TV खे तव्हांखे मुबारक ॾियां थो ज़ाती तौर ते तव्हां वॾी कोशिशि वरिती आहे असांजी जेको पोइते पियल आहे हीअ रांदि मल त असांजी सकाफ़त आहे सिंध जी सकाफ़त आहे सदियुनि खां असांजी सकाफ़त आहे जेके हींअर एॾी का पुठ भराई हुन जी कोन थी थिए तव्हांजी वॾी कावश आहे हिननि खे तव्हां हिन रांदि खे वरी जीआरियो पिया ऐं शेर सिंध मलाखड़ो जेको शेर सिंध मुंहिंजे ख़्याल में शेर मीरबहर साहिब जे नाले सां ई हिनखे तव्हांजो नालो रखियो आहे ऐं सुठी कोशिशि आहे सुठा मल हुआ ऐं इहा कोशिशि जारी रहणु घुरिजे मुंहिंजे ख़्याल में हिनखे जीअं अञा हिनखे अॻिते वधाए सघिजे हिनखे प्रोमोट करे सघिजे। नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे फिदा सिंध डेरो साहब जेको पीपल्स पार्टी अॻुवाण बि आहे ऐं हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं छा सर सिंध TV नेटवर्क पारां शेर सिंध मलाखड़े जेको ऐलान कयो आहे जेका सिंध जूं पोइते पियल मल हुई जिन मलनि खे हिन वक़्तु जेको आहे सिंध हुकूमत सां गॾिजी करे जेको आहे मलनि खे हथी वठण लाइ हिकिड़ो शेर सिंध चूंडियो पियो हुजे उन हवाले सां सॼी सिंध में मुक़ाबला पिया थियनि तव्हां कीअं था ॾिसो हिन अमल खे? उनखे बिल्कुलु सुठो सम्झां छाकाणि सिंध जे पहलवाननि जो सिंध जे रांदियुनि जी ॾाढी बेक़दरी थी आहे सिंध TV जो कारनामो आहे जेको इहो शुरूआति कई अथनि ऐं असां नंढे हूंदे शेर सिंध खे पंहिंजो ॾिठो सही पाण पर्सनल ऐं वॾो पहलवान हो उन नाले ते जेको कयो पियो हुजे तमामु भली ॻाल्हि आहे इहा थियणु खपे ॿियनि खे बि कोशिशि वठणु खपे सिंध जे जेको सान्य वदनि खे सियासतदाननि खे सभिनी माण्हुनि खे सरपरस्ती करणु खपे पहलवाननि जी। सभ खां पहिरीं त सिंध TV जी महिरबानी जेको हिन मलाखड़ी जी असांखे दावत ॾिनी ऐं सिंध TV जो जेको हीउ हिकिड़ो क़दम न आहे सिंध TV हमेशह जेको आहे कल्चर डे खे खयो आहे ऐं इन मलाखड़े जे हिसाब सां सिंध TV हमेशह सुठा क़दम खया आहिनि जंहिंमें तव्हां सम्झो मलाखड़ो हुजे या कल्चर डे हुजे या सिंधी माण्हू जी आवाज़ पहुचाए थो इस्लामाबाद ताईं सेंट्रल ताईं उहो सिंध TV जो तमामु वॾा क़दम तमामु ज़बरदस्त क़दम खयो आहे सिंध TV मलाखड़े जे हवाले सां ऐं आऊं पाण बिल्कुलु सिंध गवर्नमेंट के भी दरख्वास्त कंदुसि कि इन मलाखड़े के इन जेको गेम के वध में वध जेको तरजीह ॾिनी वञे छोकी असां वटि ही सभु जेको
मलाकड़ो थी वियो या ॿिया बि जेका रांदियूं उहो तमामु दरगुज़र थी विया आहिनि, नज़रअंदाज़ थी विया आहिनि, जंहिंमें सिंध टीवी तमामु वॾो क़दम खयो आहे ऐं उनखे आउं एप्रिशिएट करां थो ऐं पंहिंजो सिंध गवर्नमेंट खे बि रिक्वेस्ट कंदुसि कि वधि में इन्हनि शयुनि खे पंहिंजो नज़र में रखे पंहिंजा रांदीगरनि खे वधि में वधि अॻिते आणे। नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहिनि MPA नूर अहमद बुरगड़ी साहिबु, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त उनजा छा चवणा। सर, सिंध टीवी नेटवर्क पारां जेको अॼु मलाखड़ो कराए पियो वञे, सिंध जी जेका क़दीमी रांदि हुई उहा बिल्कुलु ख़तमु थी चुकी हुई, हिन में सिंध टीवी जो किरदारु कीअं था ॾिसो? त हे पुराणी तहज़ीब आहे सिंध जी, विच में जॻह ख़तमु थी हुई, या असीं ॾींदासीं सिंध टीवी वारनि खे जैत ॾींदासीं त वरी इन रांदि खे उजागर कयो आहे ऐं उजागर थियणु खपे। हीअ पुराणी आहे सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जे सकाफ़त खे जेको विच में ख़तमु कयो वियो, हाणे सिंध टीवी वारनि हिनखे उजागर करण जी कोशिशि कई आहे। असीं चऊं था हर तालुके में हर यूनियन में इहा रांदि हलंदी रहे। नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे DO सेक्रेटरी इब्राहिम क़ाइम खानी, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणा। सर, सिंध टीवी नेटवर्क पारां जेको शेर सिंध मलाखड़ो कराए पियो वञे, उन हवाले सां मिरपुर ख़ासि में पहिरें दफ़े जेको आयो डिवीज़न जो मुक़ाबिलो थियो, उन हवाले सां तव्हां छा चवणा? सर, सभिनी खां पहिरीं त वाधायूं ॾियूं था सिंध टीवी खे, जंहिं सकाफ़ती रांदि जेका असांजी आहे, जेके ॿारनि खां विसरी वियूं, जेके शहरनि में त ख़ासि तौर ते ॿारनि खे ख़बर ई कोन्हे त मल छा आहे, बेलाडा छा आहिनि, त इहे वंजी वाटियूं इहे सभु रांदियूं असांजी क़ौमी विरसो आहिनि ऐं इन्हनि खे ॼाण ते सभिनि खां पहिरीं त जस्ट लाइन सिंध टीवी वारा जिन असांखे बि इनवाइट बि कयो, असां बि पंहिंजे ॿारनि खे वठी आया आहियूं त हू बि ॾिसनि त असांजी रांदियूं आहिनि, असुलु रांदियूं आहिनि कहिड़ियूं, त उन्हनि में चाह पैदा थिए। त इन नमूने सां आउं त इहो चवंदुसि त डिवीज़न लेवल खां पोइ महिरबानी करे डिस्ट्रिक्ट लेवल्स ते बि प्रोग्रामनि खे आणियो, असांखां जेको सहकार थींदो इंशाअल्लाह कंदासीं। नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे फैसल अहमद, जेको प्राइवेट स्कूल एसोसिएशन जो जेको हितां ज़िले जो अॻुवाण आहे, बल्कि सिंध जो अॻुवाण आहे। हीअ प्राइवेट स्कूल एसोसिएशन वारा हमेशह जेका असां सां गॾु सकाफ़ती प्रोग्राम हूंदा आहिनि, उन्हनि में बि असां सां गॾु हूंदा आहिनि। हिन वक़्तु बि जेको हीअ ॿारनि जो जेको वॾो दस्तो वठी जेका सलामी पेश कई, उन खां अलावा ख़ूबसूरत ॿारनि जो ड्रेसूं पाराए हिते असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि। इन सां ॻाल्हि ॿोल था करियो, उनजो छा चवणा? सर, हमेशा स्कूलों के प्रोग्राम होते हैं, आप उनके साथ होते हो, सकाफती प्रोग्राम होते हैं। आज का ये प्रोग्राम ख़ास तौर पे स्पेशली आपके बच्चों ने जो स्पेशल सफ़ेद कपड़े या कोई ड्रेस स्कूल की पहन कर आए, कैसे देख रहे हैं जो ये मलाखड़ा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पूरा मीरपुर ख़ास जश्न मना रहा है और यकीनन हमारा फ़र्ज़ बनता है कि हम भी इस जश्न में शामिल हों। और शेर सिंध जो प्रोग्राम जो सिंध टीवी की तरफ से मुनक़िद किया गया है, तो हमारा फ़र्ज़ बनता है कि इसमें हम बढ़ चढ़ के हिस्सा लें। हमारे प्राइवेट स्कूल के बेशुमार बच्चे यहाँ पर मौजूद हैं, बहुत सारे स्कूल इंतज़ामिया, हमारे डायरेक्टर प्राइवेट स्कूल जनाब प्रोफेसर अब्दुल बाकी भंबरो साहब यहाँ मौजूद हैं, और ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन के तमाम अहदेदार यहाँ मौजूद हैं, ताकि हम ये जो पूरे सिंध से यहाँ पर जमा हुए हैं पहलवान जो हैं, इनकी हम हौसला अफजाई करें। और ये हमारा सकाफती गेम है, इसको हमें हौसला अफजाई करनी चाहिए। आप कैसे देख रहे हो आज जो आपके स्कूलों के बच्चे आए हैं और जो मलाखड़ा, कभी आपने पहले देखा है? जी नहीं, पहले कभी नहीं देखा। ये कैसे लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है। अब क्या समझते हो, ये चीज़ें होनी चाहिए? जी बिल्कुल होनी चाहिए, क्योंकि जिन लोग हमारी पुरानी जो गेम है वो भूलते जा रहे हैं, सारा दिन कंप्यूटर और इन पे खेलें। हमें चाहिए कि ऐसी अवेयरनेस हो, स्कूलों को भी बुलाएं कि बच्चों को भी पता चले पुराने खेलों के बारे में कि क्या होते थे पुराने खेल। अगर मौजूदा अब्दुल रज़ाक खासकली जो प्रिंसिपल गवर्नमेंट मिरवा गोरचाणी हायर सेकेंडरी स्कूल जो प्रिंसिपल है, जो सकाफती प्रोग्राम होंदा त ही जो स्कूल हमेशा जो सिंध टीवी सां गॾु हूंदो आहे। अॼु बि जेको सॼे स्कूल थोड़े उस्तादनि समेत शिरकत कई आहे। सर, तव्हां कीअं था ॾिसो जेको अॼु शागिर्दनि जा जोश, उन सां गॾु उस्ताद आया आहिनि या उन सां गॾु जेके तव्हांजा अफ़सर बि आया आहिनि, ऐं जेके मल पहलवान जेके तयारियूं करे रहिया आहिनि, जेके हींअर मलाखड़ो थी रहिया, उन हवाले सां छा था चओ? साईं, सभ खां पहिरीं तव्हां सिंध टीवी वारनि खे मुबारकूं थो ॾियां, जीअं टोपीअ जग जे प्रोग्रामनि इवेंट्स खे तमामु उरूज ते पहुचायो, अहिड़ी तरह शेर सिंध मलाखड़ो जेको आहे तमामु ज़बरदस्त इवेंट आहे ऐं तमामु भरपूर तरीक़े सां माण्हू शिरकत करे रहिया आहिनि ऐं इहा शइ तमामु विसरिजी वई हुई। ऐं आउं सिंध टीवी वारनि खे ख़ासि तौर ते नज़ीर साहब खे तमामु जसिलो ॾियां त उन्हनि ॾाढा पंहिंजी जाखुड़ कनि था ऐं सिंध सखावत खे उजागर कनि पिया। तमामु घणी घणी मुबारक। नाज़रीन, मिरपुर ख़ासि डिवीज़न में जेको शेर सिंध जो मलाखड़ो हो, उन में जो चवणो त मिरपुर ख़ासि ज़िलो जेका डिवीज़न आहे, इंशाअल्लाह शेर सिंध जे मुक़ाबले में कराची में सभिनी खां पहिरीं ईंदी। कैमरामैन एजाज़ भट्टी सां नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़, मिरपुर ख़ासि।